पूरी बिरादरी समेत फ्रंट में शमूलियत जो ऐलान किया मोहम्मद सलाह खान शहजानी उनके सदस पुट जो मां तमाम नियाज़ शुक्रगुजार आया जै असादा इन जलसे में असा भरपूर शिरकत कई कराई उन जो नियाज़ शुक्रगुजार आया असाजो दोस्त तालके जो सनावाम पेरनु घरन को वोट वठी विया गोलिया कोन था मिलन इन वक्त सिंध में नए सरे सिंध पंहिंजो शुरू का आज़म कयो तो इन सिंधी सभा जड़न ते जॾहिं बि ॾुखियो वक़्तु ईंदो त नए सर हिननि जे विच में हूंदो तव्हां वटि विच में वेठो आहे सो मुंहिंजा साईं तव्हांखे वॾी तकलीफ़ ॾिनी आहे सॼे ॾींहं जी वॾो काफ़िलो आहे मुंहिंजा अॻवान मुंहिंजो चेयरमैन काबिल एहतराम सरदार मुमताज़ अली खान भुट्टो ऐं उनजो फर्ज़न ऐं उनजा काफ़िले जा दोस्त बि मौजूदु आहिनि मां तमामु शाट कयां थो तव्हां गड़ी खैरे वासन जा लख एहसान लख महिरबानियूं तव्हांखे मुबारकबाद थो पेश कयां जलसे में कामयाब थियण ते मुबारकबाद थो पेश कयां चावल गुलमा कोको थियो आ न थींदो उस्ताद बुखारी तुंहिंजी धरतीअ सां दुखो थियो आ न थींदो जेको न मल्हाए जीजल माउ जी खञ त उन जहिड़ो थोको थियो आ न थींदो हाणे आओ सिंध नेशनल फ्रंट जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल इंजीनियर मोहम्मद अईम सर साहिबनि खे गुज़ारिश कंदो त ख़िताब कनि मुजाज़िम कायदे कॉन्फ्रेंस इनकलाब अजीम धरती जा सपूत सर सिंध जनाब मुमताज़ अली खान भुट्टो साहब जनाब अमीर बख्श खान भुट्टो साहब अलावरा सुमरो साहब डिप्टी सेक्रेटरी फाइनेंस हसन मोहम्मद अमरोटी साहब असांजो समन बिजारानी साहब जिला सदर मौला बख्श खोसो निसार मीरानी सरदार दादा शरीफ बुलेजी मुख्तलिफ कौमुनि जा सरदार हिते मौजूद हिन शहर जा रहवासियो जीएसएम दोस्तों आऊं अॼु अव्हांखे मुख़्तसरन गुज़ारिश कंदे मुबारकबाद पेश कयां थो पियो त जेको तारीख़ी अव्हां अॼु हिन अज़ीम क़ाइद जो इस्तक़बाल कयो आहे हिन शहर जे घटी में हज़ारनि जे तादाद में माण्हू किथां खां हलिया आहिनि जिन इस्तक़बाल कयो आहे हर चौक ते इहा शइ साबित थी करे पई त हाणे हिन धरती खे हिन सिंध खे असांजो महातीर मोहम्मद जंहिं पंहिंजी अज़ीम धरती खे संवारियो ऐं पंहिंजे क़ाइद जंहिंजो नालो जनाब मुमताज़ अली खान भुट्टो आहे उनखे दुनिया जे उन अज़ीम अॻुवाननि सां तशबीह ॾींदे अॼु मूंखे यकीन थी वियो आहे त धरती जे मथां जेको ज़ुल्म आहे जेका दहशत आहे जेका बर्बरत आहे उनजो ख़ात्मो ईंदो हिन शख़्सियत जे रूप में जंहिं अज़ीम अॻुवान जो नालो मां तव्हांखे हिते साम्हूं खयो आहे उहो अॻुवान मलाइशिया जो अॻुवान मुस्लमान अॻुवान महातीर मोहम्मद आहे जंहिं 1957 में चाइना खां जिन आज़ादी वरिती अॼु उहो मुल्क जेको आहे जेको 45 लख जी आबादी ते आहे उहो जन्नत बणियल आहे पर अफ़सोस सां चवणो थो पवे त 62 सालनि में हीअ जेका धरती आहे धरती जा जेके रहंदड़ बाशिंद आहिनि उहे पहिरें वारा नंगा बुखिया ऐं अबोझ रहिया आहिनि हिते बेरोज़गारी महंगाई लाकानूनियत उरूज ते आहे का बि हिते क़यादत न आहे उन क़यादत जे सिंध जे अवाम सां धोखो कयो अॼु उहा क़यादत तव्हांखे नज़र नथी अचे पई छा सिंधी हिकु दफ़ो वरी अहिड़ी ग़लती कंदा उन नालनि मुनाफ़िक़नि लोटनि ऐं घटारनि जो साथ ॾींदा या मुल्स माण्हुनि गैरत
गैरतमंदन जुरियतन ऐं बहादुरनि जो साथ ॾींदा। हथ खणी मथे ॿुधायो सिंध जा हिन शहर में रहो छो। तारीख़ इहो सबक़ ॾेई छॾियो, तारीख़ इहो सच साबित करे छॾियो त हाणे सिंध ते हुकुमरानी सिंध जी हूंदी ऐं हुनजी क़यादत मुमताज़ अली ख़ान भुट्टो कंदो। अनकरे आउं अॼु गली खैर जे शहर में पंहिंजी हिकिड़ी पेशन गोई कंदे वञा थो पियो त यादि रखिजो अनकरे हिन धरती जे मथां जेका हक़ हुकुमरानी हूंदी उनजी सरवाणी असांजो क़ाइद मुमताज़ अली ख़ान भुट्टो कंदो। गली खैर समेत कश्मीर खां कराची पेटी बंदर ताईं को बि बुखियो नंगो बदहाल ऐं बेरोज़गार न हूंदो जेकॾहिं सिंध में जेको आहे असांजे हिन क़ाइदे जो साथ ॾींदो। ऐं वधीक जो वक़्तु वठणु नथो चाहियां, असांजा क़ाइदीन मौजूदु आहिनि। ऐं दोस्तनि जी महिरबानी। मुझे रान मां कंडा हटाए न तूं, मूंखे ज़ुल्फ़ुनि जो क़ैदी बणाए न तूं। छॾ मां तारीख़ जो वर्क बणिजी वञा, सदन ताईं लिखबो ऐं पढ़बो रहां। फर्ज़ तुंहिंजो मूं ते वॾो आहे मगर तर्स धरतीअ जो थोरो लाहे वठ।